नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। के रतो देरो का ख़बर ॾिनो। रतो देरो जे यूसी वारिस ॾिनो माछी जे ॻोठ पाड़ो में जुणेजा बिरादरी जे अजो जुणेजो, वसायो जुणेजो, ज़ुल्फ़कार जुणेजो, राणी ख़ातून ऐं ॿियनि ॻाल्हि जा पुलिस जी नाजाइज़नि ख़िलाफ़ हथनि में पाक किताब खणी एहतजाज कयो। इन मौक़े ते हिननि साफ़िन आॾो दाईंदे इल्ज़ाम आयो त इमदाद उनर, मक़बूल जुणेजो, साजिद जुणेजो, सिराज माछी असांजे भाउ नूर हसन जुणेजो खे साल 2009 में अगवा करे विया हुआ। असां इन्हनि ते FIR लाइ कोशिशूं कयूं, पर जवाबदार बाअसर हुजण जे करे पुलिस इन्हनि ते FIR दाख़िल करण लाइ तयारु न हुई ऐं हाणे उन्हनि जो पंहिंजो ज़ाती जहिड़ो थियो आहे त उन्हनि असांजे भाउ भट्ठे ते मज़दूरी कंदड़ नूर हसन जुणेजो ते बेगुनाह FIR दाख़िल कराई आहे, जंहिंखे पुलिस गिरफ़्तार करे लाकअप कया। नूर हसन जुणेजो जी घरवारी साफ़िन खे ॿुधायो त असांजा नंढड़ा ॿार आहिनि। घर में हिकिड़ो कमाइण वारो हो, उनखे बि पुलिस वॾनि जे चर्च ते गिरफ़्तार करे वई आहे। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP शिकारपुर खां मुतालबो कयो त नोटिस वठी बेगुनाह गिरफ़्तार थियल नूर हसन जुणेजो खे आज़ाद करे वंगार बणियल गाहे जा पुलिस ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।